नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट शहरी इंतजामिया खे अॼु मोनाल खे सेल करण ऐं नेवी गाल्फ कोर्स जो अॼु कब्ज़ो वठण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में मार्गला हेल्स नेशनल पार्क में हद तकलीन खिलाफ केस जी ॿुधणी थी, जंहिंमें घरू सेक्रेटरी, बचाव वारो सेक्रेटरी ऐं चेयरमैन CDA अदालत में पेश थिया। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतरमनुल्लाह घरू सेक्रेटरी सां मुखातिब थींदे चयो त जेको थी रहियो आहे इहो हैरान कंदड़ है। अदालत तव्हां खे घुराए ॿुधाए थी त इस्लामाबाद में कानूनियत आहे। हीअ अदालत बार बार फैसला ॾेई रही आहे ऐं ॿुधाए रही आहे। चीफ जस्टिस चयो त हाणे 3 हथियारबंद फौज जा सेक्टर बणिजी विया आहिनि। इन्हनि 3 सेक्टरनि जे करे कोई मसलो छो थिए। हथियारबंद फौज कंहिं बि सूरत में तकरारी न थियण घुर्जे। इहो अवामी मफाद में न आहे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।